निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईद रबीउल अव्वल बिनी जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विलादत जे हवाले सां अॼु पूरे मुल्क जी दादू में भी जेके आशिक़ान रसूल आहिनि उहे रोडनि ते निकितल आहिनि। सुबुह सवेर खां वठी रैलियुनि जो सिलसिलो जेको आहे उहो जारी ऐं सारी आहे। तव्हां मुंहिंजे अख में ॾिसी सघंदो त हिन वक़्तु ठठियार मस्जिद जेका दादू शहर जी आहे उतां वॾी जेका रैली निकिरंदी आहे हर साल जीअं हिन साल बि उतां मौलवी वहीद अब्दुल वहीद कुरैशी जी जेका ज़ेर निगरानी आहे उहा रैली जेका आहे उहा निकिरण वारी आहे, जेका कुझु देरि में हितां निकिरंदी ऐं दादू शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां उहा रैली थींदी। दादू जे न्यू चौक वारे इलाइक़े में जेको अॼु वॾो अज़ीम आलीशान ॿिनी जहाननि जे सरदार जी शान में जलसो रखियो वियो आहे, उते ई रैली पहुचंदी जिते मुफ़्ती साहिबु पंहिंजो जेको आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका आहे ज़िंदगी उन बाबति जेको आहे सो ख़सूसी ख़िताब कंदा। उन बाबति जेके रैलियूं आहिनि उहे जलसे जी सूरत इख्तियार कंदियूं हुयूं। उते वॾो अज़ीम आलीशान जलसो जेको आहे उहो मुंतक़िद कयो वियो आहे। इन हवाले सां जेके रैली में शरीक आहिनि अॻुवान उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे, कहिड़े तरीक़े सां मल्हाइनि पिया, ज़िले इंतिज़ामिया पारां कहिड़ा कहिड़ा क़दम खयां विया आहिनि हिफ़ाज़ती। अॼु बिल्कुलु हिन वक़्तु असां वटि अहले सुन्नत जो अॻुवान बीठो आहे। साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिक्योरिटी जे हवाले सां केतिरा इंतिज़ाम कया विया आहिनि ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां कहिड़ी साकार कई। साईं ॿुधाइजो अॼु कीअं पिया मल्हायो जश्न ईद मिलादुल नबी इंतिज़ामिया पारां कहिड़ो साकार कयो? बिस्मिल्लाह। पूरी दुनिया जी दादू शहर मंदर जश्न ईद मिलादुल नबी जो भरपूर ॾियारो जेको आहे सो ज़ोर शोर सां मल्हाए पियो वञे ऐं थोरी देरि में हितां जेको आहे सो मरकज़ी जुलूस जेको आहे सो ईद मिलादुल नबी जो बरामद थींदो, जंहिंजे लाइ जेको आहे सो दादू ज़िले इंतिज़ामिया पारां पुलिस जो बहितरीनु सहकार कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु रेंजर्स ऐं आशिक़ रसूल स्काउट फोर्स जा जेके आहिनि सो 300 खां वधीक नौजवान इन में हिसो वठी रहिया आहिनि ऐं इंतिज़ाम जेको सिक्योरिटी वारनि सां बहितरीनु कया विया आहिनि। हिन वक़्तु असां मौलवी मोहम्मद कासिम ईद मिलादुल नबी जो ॾियारो आहे उहो कीअं पिया मल्हाइनि? साईं ॿुधाइजो ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾियारो बिलख़ुसूस दादू शहर में वॾे जोश ऐं जज़्बे सां हर साल खां वधीक मल्हायो पियो वञे। गली गली में ख़ुशी आहे, गली गली में मीलाद जो लंगर थो विरायो वञे। अल्हम्दुलिल्लाह एॾो मीलाद जो असरु आहे जो माण्हू पंहिंजे घरनि खे चरागान करे छॾियो आहे। घरनि जे मथां मीलाद जा झंडा लॻाया वञनि था। जीअं अल्लाह पाक जो वाइदो आहे त वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला, हे मुंहिंजा महबूब जीअं ज़मानो पोइते थींदो वेंदो तो हबीब जे शान खे मां मथे कंदो वेंदुसि। उहो अल्लाह जो वाइदो पूरो थींदो। पर काइनात जे ज़रे ज़रे में महबूब मदीने वारे साईं जो मीलाद आहे। दादूअ जे छा पर काइनात पाकिस्तान जे अंदरि या ॿियनि ममालिक जे अंदरि हर जाइ ते मुस्तफ़ा जे मीलाद जा चर्चा हली रहिया आहिनि। जीअं अल्लाह साईं क़ुरान में फरमायो त वरफ़ाना लक ज़िक्रक, हे मुंहिंजा हबीब मां अल्लाह तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो आहे। उन हिसाब सां दादू शहर में वॾी ख़ुशी आहे, जोश आहे, जज़्बो आहे। गली गली में मुस्तफ़ा जा आमद जा नारा था लॻनि। इंशाअल्लाह ताला उहो वक़्तु क़रीब आहे जो हर मकतब फ़िक्र वारो मीलाद करण ते मजबूर थींदो। अक़ाइद अहले सुन्नत जी इंशाअल्लाह ताला हमेशह बोल बाला रहंदो। अॼु हिन वक़्तु असां सां अहले सुन्नत जो अॻुवान मौलवी अब्दुल वहीद कुरैशी साहिबु मौजूदु आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼोको ईद मिलादुल जो नबी आहे उहो ॾींहुं आहे उहो कीअं पिया मल्हाइनि? साईं अॼोके ॾींहं जे हवाले सां ॿुधायो। साईं अल्हम्दुलिल्लाह अॼोको ॾींहुं बाबरकत भलारो ॾींहुं असां सभिनी मुस्लमान जे लाइ ईद खां वधीक ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, छो त अॼोके ॾींहं ते सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम दुनिया में तशरीफ़ फरमा थिया। सननि जो दुनिया ते अचणु, तशरीफ़ आवरी, विलादत मुबारक खां वधीक मोमिन मुस्लमान जे लाइ ॿी का ईद ऐं ख़ुशी आहे ई कोन। पूरे पाकिस्तान जी असांजे दादू शहर में तमामु वॾी मुहबत सां, अक़ीदत सां, जोश ऐं ख़ुरूज सां ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भरपूर तरीक़े सां मल्हायो पियो वञे। सुबुह खां वठी करे नंढा नंढा जुलूस जेके आहिनि मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा निकिता। हींअर असांजो मरकज़ी जुलूस जेको आहे अनक़रीब निकिरण वारो आहे। उन में जेको आहे सो नंढा नंढा जुलूस सभु शामिलु थींदा। हीउ जुलूस मुख़्तलिफ़ रोडनि तां गुज़र करे मग़रिब निमाज़ इंशाअल्लाह न्यू चौक दादू में अदा कंदो। उते अज़ीम शान जलसो थींदो। उते असांजे सिंध जा नामवर उलमा इकराम ख़िताब कंदा। अॼु बिल्कुलु अहले सुन्नत जे अॻुवाननि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। अॼु ईद मिलादुल नबी जे सिलसिले में जेका मरकज़ी रैली आहे उहा हींअर ठठियार मस्जिद मां निकिरी चुकी आहे, जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदी। दादू शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि घिटियुनि गलियुनि मां थींदी, न्यू चौक ते पहुचंदी, जिते वॾो अज़ीम आलीशान जलसो मुंतक़िद कयो वियो आहे। हीअ सॼी रैली उते पहुचंदी। दादू शहर जे आस पास जा माण्हू उते उन जलसे में शिरकत कंदा। इन सां गॾोगॾु मूंखे ॾींदा इजाज़त दानिश ख़ुश्क दादू इशू।